अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असांजो मोहन दड़े ते टूर थियो आहे। असां अॼु हिते आया आहियूं, तव्हांखे ॾेखारियूं था मोहन जो दड़ो। असांजो दोस्त रaisimranlashari गॾु आहे। मोहन जो दड़ो घुमण आया आहियूं। तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो, raisimranlashari। इहा असांजो मोहन जो दड़ो। असांखे हींअर बीठा आहियूं पाकिस्तान पोस्ट ऑफिस जे साम्हूं। या ऐसे मोहन जो दड़े जा नज़ारा। रिकॉर्डिंग हल्दी पे मोहन जो दड़े दी। ये तो फोटो कटाएंगे। दांत पीछे जोड़ा दांदा था फर्स्ट क्लास। आओ भला आगते हलूं सदाम। वाह सजा छातो वठी ॾींदा। साईं बस आया हूँ हेॾा सिंधी खाधो ॾिसो साईं। अच्छा तयार थिए थो पियो। जीअं दोस्त खे खाइणो हुजे न वेही वञे। मुफ़्त जो आहे सैलानी जो आहे? पैसा त ॾियणा पवंदा न। पैसा ॾियणा पवंदा। इमरान खान हिकु अच्छा हिन में छा पियो आहे? साईं हिन में खाधो तव्हांखे ॾींदा। साग पली हर शइ हिन में ॾींदा। माशाल्लाह असांखे त इहो खपे, इहो जेको कोप पियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु मिलंदो। सुहिणनि खे गिफ्ट कंदासीं। वाह छा खपे तव्हांखे त? इहा 2500 रुपया अथव। तव्हां ॾिसी सघो था। अचो अचो तव्हांखे हे गिफ्ट खपेव तव्हांखे ॾियूं गिफ्ट। थोरो हीअं ॾिसो परियां मुआइनो कयो, परियां ॾिसी सघो था। ये 250 रुपये जी गिफ्ट अथव। 450 रहंदा 250 रुपये में खपेव साईं। त परियां फिरी अचो, अञा हेॾां पियो आहे सामान। हे खपे तव्हांखे? हे साईं 300 रुपया पर तव्हांजे लाइ माना 350 200 रुपया ॾिजो। सही आहे साईं। साईं हेॾा फिरी अचो, अञा हेॾा पिया अथव। तोता खपनव, गुॾियूं खपनव, जेको खपेव असां त सस्तो मिलंदो तव्हांखे। साईं छा खपे तव्हांखे? रिकॉर्डिंग बि न कयो न बसि। छा खपेव साईं? हे पिया आहिनि छा न हेॾा? हा साईं इहा भला घणे जो आहे असां? हे 100 रुपये जी आहे साईं, सस्ती आहे। नंढनि ॿारनि जे लाइ तव्हां गिफ्ट खणी वञो था मोहन जो दड़े। ॾेखारि 100 रुपये जी आहे, नंढनि ॿारनि जी गिफ्ट आहे। सही आहे, खपेव साईं? असां मोहन जो दड़ो अॼु घुमण आया आहियूं संगत सां गॾु। तव्हां ॾिसी सघो था। असां तव्हांखे मोहन जो दड़ो ॾेखारियूं था साईं, ॾिसी सघो था। हा साईं बसि अॼु इंजॉय करणु आयासीं। ॾिसी सघो था साईं तव्हां नज़ारा मोहन जो दड़े जा।
साईं क़दीमी मोहनजो दड़ो 500 साल पुराणो आहे। सिंध जी सकाफ़त वो सॉरी 5000 साल। साईं ॾाकियूं आहिनि, असां मथे चढ़ूं था, ॾाढो थक थी पियो आहे चढ़ी चढ़ी। हे ॾिसी सघो था, ॾाढो कमु पियो थो हले। बिस्मिल्लाह, बस दा इंजॉय कयो लाइफ खे। न मोबाइल न वरी मोबाइल जा चार्ज मारो पर साईं ॾिसी सघो था, असां मथे चढ़ी आया आहियूं। वॾो पंधु आहे क़ुरान। हिते ई असां साइकी वियासीं। ही कहिड़ी एरिया आहे? इहा साईं डीके एरिया अथई परी। डीके एरिया साम्हूं मां सम्झां थो त एयरपोर्ट बि ॾही आहे न? इहा साम्हूं एयरपोर्ट अथसि। सही सही। दादा मोहनजो दड़ो घुमूं था पिया। ॾिसो वर वकड़ घिटियूं मोहनजा दड़ा। पानी तो कोने मौत जो खूह में वठी आई अलाए छा। हाणे बंदि कर त मां ॾिसे तस्वीर थो निकिरंदमि।